अस्सलाम वालेकुम। खुश हो जो खैर तबियत सही बाबा जुड़ाली मौसम में केड़ा निकरी पिया आयो बड़ी रौनक ते महफिल बड़ी संगत साहब के दिसू काथे बाबा तैयारी आ 0 पॉइंट ते 0 पॉइंट ते जी माशाल्लाह मी भला वठो आ ना मी एनो आया त संगत के लगा एक कर दे माशाल्लाह हां जबरदस्त जबर असा बाबा एडा संगत बैठी आ जी सो वजू का चाह पियो गरमा गरम सही आई चाह सा गड़ वरी बिस्किट भी खाऊं सो इने करे हां वजू पिया मोटरसाइकिल ते सही टूटी गाड़ी भी हुई पर असा जो हां भला हरू गप थी वेंदी कपड़ा सही है बेहतर सो इने करे वरी मोटरसाइकिल ते वजू पिया माशाल्लाह अल्लाह भलाई कंदो दुआन में याद जिन प्यारा दोस्तों असा वजू पिया हींअर 0 पॉइंट होटल ते इंजॉय कंदा तव्हां ॾिसो पिया बाक़ाइदे मोटरसाइकिल असां सां गॾु आहे ऐं हीअ जुड़ाली मौसम आहे ऐं मौसम बि ज़ालिम मौसम आहे मुंहिंजो चवां महबूब साईं हुजे ऐं सिंधी गुहे हुजे ऐं मानी माखीअ सां हुजे अल्लाह ऐं बंदि कमरो हुजे ऐं चाबी गुम थी वञे पोइ तव्हां थो चवां त अलाए छा मां छा थी वञे सो बाबा ये मोहब्बतूं आहिनि दोस्तो इंजॉय हुजे इंजॉय में मौसम थधी आहे इन करे चऊं था तो ज़रूरी आहे दोस्तो ही व्लॉग मां अॼु ज़िंदगी में पहिरियों दफ़ा ठाहे रहियो आहियां ऐं हिन व्लॉग खे लाज़मी लाइक भी कंदा ऐं अॻिते शेयर भी कंदा अब आई है न बिल्कुल बेशक हाँ वीडियो थोड़ी नंढी आहे को मसलो ना आहे अॼु थोड़ी रियायत कयूं दोस्तनि खे असां पंहिंजी मंज़िल ते दोस्तो वञी रहिया आहियूं जंहिं दोस्त खे चाह पीणी हुजे त सकरंड 0 पॉइंट ते अची सघे थो अब आई है न बिल्कुल बेशक तमामु प्यारी मौसम आहे दोस्तो जीअं तव्हां ॾिसो पिया फुल मस्ती में ईअं सम्झो त असांखे प्यार जा नशा आहिनि घणा माण्हू कंदा आहिनि ठरो पी या विस्की पी नशो कंदा आहिनि पर असांखे प्यार जा नशा आहिनि अब उहो ई आहे न ओके सफ़ा ओके आहे हो हे असांजा रेस वेठा हलो भाउ संगत वधी वियो बाबा हाणे 2 खां 3 थी विया जियो बाबा जियो बाबा यूट्यूब ते हाकिम पाकिस्तान सर्च कजो हीअ वीडियो ईंदो यूट्यूब ते हाकिम पाकिस्तान सर्च कंदो वीडियो अची वेंदी सही आहे न भाउ हींअर बस 2 मिंट में हुते वेही वीडियो खे अपलोड कयूं था सही आहे न हाकिम पाकिस्तानी मैं हूँ बचिया ओ प्यार जी मौसम में करार जी मौसम में मैं हूँ वजन पिया बाबा मैं हूँ अब हाँ वीडियो के बंद कर